सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में अॻूणे जज शौकत अज़ीज़ सिद्दीकी जी बरतरफ़ी ख़िलाफ़ अपील जी ॿुधणी दौरान जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾिना आहिनि त समूरा जज ज़मीर जा क़ैदी आहिनि। खोले ॻाल्हि करण जी आड़ में जेको दिलि में अचे उहो ॻाल्हाइण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान शौकत अज़ीज़ सिद्दीकी जे वकील हामिद खान पंहिंजे मुवक्किल जी तक़रीर अदालत में पढ़ी ॿुधाई। जस्टिस उमर अता बंदयाल चयो त समूरा जज इंसाफ़ करण लाइ हर मुमकिन घुर्जूं पूरियूं कंदा आहिनि। जज फ़ैसिलनि में हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ कंदा आहिनि पर कम गॾिजी वेही कंदा आहिनि। जस्टिस उमर अता चयो त शौकत अज़ीज़ सिद्दीकी अदलिया बाबति तमामु घणी मुनफ़ी तक़रीर कई जंहिं अदालत खे ख़राब चयो वियो। हाणे उन में वापसि अचण जी कोशिश करे रहिया आहियूं। हुन चयो त मुमकिन आहे त तक़रीर वक़्तु पंहिंजे ख़िलाफ़ रेफरेंस सबबि शौकत अज़ीज़ सिद्दीकी परेशान हुजे। अदलिया शौकत अज़ीज़ सिद्दीकी जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ कयो हुयो। 2 महीननि खां पोइ शौकत अज़ीज़ सिद्दीकी जेको अदलिया सां कयो उहो बि ॾिसो। जस्टिस एजाज़ुल हसन सवाल कयो त छा सुप्रीम कोर्ट जुडिशल काउंसिल जी कार्रवाई चैलेंज थी सघे थी। वकील हामिद खान जो त माज़ी में सुप्रीम कोर्ट जुडिशल काउंसिल ख़िलाफ़ अपीलूं ॿुधंदी रही आहे।